ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं, निराकार रूप में परम पिता परमात्मा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हा, ओम शांति। हा, ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा चेतन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था, ॾिसो हाणे माण्हू दुनिया में एॾा सारा त्योहार थो मल्हाए। त्योहार मल्हाइण में बि थोड़ी सी माण्हू खे ख़ुशी थींदी आहे। मतिलब छोकी सॼो ॾींहुं उही दुनिया वारी ॻाल्हियूं सोचता रहंदा आहिनि, त इन करे माण्हुनि खे त्योहार मल्हाए करे थोरो सो मूड बदिली थी वेंदो आहे। थोरो जॾहिं संगठन में वेहींदो आहे न माण्हू, त संगठन में वेहण सां कॾहिं असांखे भॻवान जी यादि, मन में ॾाढा वीचार हूंदा आहिनि त असां भॻवान खे यादि न करे पाईंदा आहियूं। लेकिन संगठन में वेहण सां छा थींदो, पोइ असांजो अगरि हेॾे होॾे वीचार हुजे, असां भॻवान खे यादि न करे सघूं, त हुन संगठन जी शक्ति सां असांखे बि थोरी प्राप्ति थी वेंदी आहे। त बाबा असांखे चवनि था कि संगठन जो महत्व इन करे ई हूंदो आहे, भई माण्हू सोचे असां त अकेलो अकेलो कंदा आहियूं, असां त ईअं जी सम्झो अॼुकल्ह तव्हां टीवी में बि हलाए वियो, टीवी में बि उहो संगठन हूंदो आहे न। भले असां ॿाहिरि न वञी सघूं शरीर सां, छोकी अॼुकल्ह शरीर बि ठीकु आहे, लेकिन ॿाहिरि जी प्रकृति मौसम अहिड़ो हूंदो आहे त जेको असांखे शरीर खे सूट न करे त। लेकिन ॾिसो अॼुकल्ह त ॾाढा सहज साधन अची विया आहिनि न। टीवी तव्हां काथे परां परां जो बि टीवी में प्रोग्राम ॾिसो, भॻवान जो कुझु बि मंदिर टिकाणा कुझु बि ॾिसो, त असां ॾिसंदे ॾिसंदे जीअं तव्हां सीरियल ॾिसंदा आहियो त कीअं हुनमें खोइजी वेंदा आहियो। ईअं ई आहे न, असां अगरि ॿाहिरि नथा वञी सघूं, दुनिया में हालत बि अहिड़ी थी वेंदी आहे कॾहिं कॾहिं, त असांखे टीवी में बि असां हुन संगठन में वियूं, जीअं मां बि हुते वेठी आहियां। हीअं छो सोचूं भई मां अॼु हेॾे न वयमि, टिकाणे न वयमि, मंदिर न वयमि, अॼु मां ईअं न कयो। तव्हां टीवी खोले ॾिसो, नियम प्रमाण तव्हां वेही करे ॾिसो या लेटी करे बि ॾिसो, त उहो अनुभव थींदो आहे। शरीर खे थोरी प्राप्ति खपे, आत्मा खे खपे न। भई कंहिं ॾींहुं तव्हां कॾहिं कॾहिं नथा वञी सघो, कॾहिं छा थो थिए, छोजी शरीर जे हिसाब सां बि हलणो पवंदो आहे न। असां चऊं न असां सुबुह सुबुह जो उथी करे सनानु पाणी करे टिकाणा वञूं, गुरुद्वारे मंदिर वञूं, आरतियुनि ते वञूं, या काथे परे परे कंहिं टिकाणे मंदिर वञूं, हरिद्वार वञूं, वैष्णो देवी वञूं, अमृतसर वञूं। हुते अॼु त तव्हांखे पंहिंजो शरीर खे संभालणो पवंदो, ॿियो जो तव्हांखे माण्हू वठी वेंदा उहो बि न करे, उहो बि मज़ो न करे पाईंदा। त शरीर खे बि ॾिसणो पवंदो आहे। लेकिन मेन त हूंदो आहे न, भई आत्मा खे प्राप्ति करणी आहे। त असांखे हाणे भॻवान त एॾी सुठो अर्थ ॿुधाए छॾियो अथई कि आत्मा खे शक्ति खपे। त तव्हां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे जॾहिं तव्हां सीरियल पिक्चर ॾिसो था, त हुनमें केॾा खोइजी वेंदा आहियो। रोइण जे सीन में रोईंदा आहियो, खिलण जे सीन में खिलंदा आहियो, जीअं त उहा तव्हां सां थो ॻाल्हाए, तव्हांखे थो चए, जीअं त तव्हांजे अॻियां रियल थो हले, थींदा न। त उहो ई परमात्मा बि चवनि था कि हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे हुए बि तव्हां अगरि मंदिर टिकाणा जो टीवी में अचनि था न, वैष्णो देवी, अमृतसर, हरिद्वार, काथे परे परे प्रोग्राम थियनि था कृष्ण जी नगरी में, त उहो तव्हां हलाए करे ॾिसो, ऐं हुन रीति तव्हां भावना सां ॾिसंदव न, त तव्हांखे लॻंदो भई मां हुते ई आहियां। पोइ हुनजा जीअं टीवी में रोइण जो सीन असांखे रुआरे, त उहो वाइब्रेशन ईंदो न। जीअं ई तव्हां घर में अमृतसर
वैष्णो देवी टिकाणा जो बि हलनि था मंदिर, उन्हनि खे हलाए करे वेहींदो न त हुतां जा वाइब्रेशन तव्हांजे घर में ईंदा, त उहो पोइ तव्हांखे ॾाढो सुठो अनुभव कराईंदो, तव्हांजे घर में ॾाढी सुठी माण्हुनि खे अनुभव थींदो। त इहे जेको बि टीवी ॾिसो साधन त निकिता ई आहिनि समय अनुसार, सभु माण्हू नथा वञी सघनि, लेकिन टीवी में बि ॾिसनि था, जॾहिं रोइण वारो सीन रुआरे सघंदो आहे त हुतां जा शुद्ध वाइब्रेशन तव्हां अनुभव करो, आत्मा हिते खिची सघंदी आहे न। त बाबा चवनि था इन करे कॾहिं बि असांखे दिलि शिकस्त न थियणो खपे। के माण्हू चवंदा आहिनि असां त वैष्णो देवी ॾिठी ई न आहे, असां त अमृतसर ॾिठो ई न आहे, मुंहिंजी ॾाढी इच्छा थी थिए हरिद्वार वञण जी, हेॾे वञण जी, मथुरा वञण जी इच्छा थिए थी, लेकिन कोई न कोई प्रॉब्लम हूंदी आहे, कंहिंजे शरीर में प्रॉब्लम, कंहिंजे धन सां प्रॉब्लम, कंहिं वटि कोई साधन साथी न हूंदो आहे। ऐं अॼुकल्ह दुनिया में डपु बि केॾो थी वियो आहे, ट्रेन एक्सीडेंट केॾा था थियनि, बस एक्सीडेंट केॾा था थियनि, आए दिन काथे बारिश, काथे तूफान, काथे अर्थक्वेक, छो कलयुग जो अंत जो समय थो हले। हिन समय कॾहिं बि कुझु बि थी सघंदो आहे। माण्हू ॾिसो, पहिरियों त बारिश बाढ़ आई, हाणे कॾहिं बि धरती हिले थी काथे बि, पोइ काथे हलंदे हलंदे माण्हू दर्शन करण वञे, काथे कुझु थी वियो त केॾो परेशानी थींदी आहे न। त ॾिसो हिन समय न माण्हुनि वटि भले धन आहे, भले हेॾे होॾे वञनि था, खाइनि था, पीअनि था, लेकिन रस न आहे। सिर्फ़ दिखावे जो, पंहिंजे पाण खे ख़ुशि करण लाइ, थोरो माहौल चेंज करण लाइ करनि था, लेकिन माण्हू सोचे हा असां वटि हीअ चीज, ॾिसो माण्हू केॾी सुठी सुठी चीजूं हिक ॿिए खे खाइण लाइ बि ॾियनि था न, त बि कंहिंखां उहो अंदर ई नथो वञे, पुॼे ई नथो, शौक़ ई ख़तम थी विया। मतलब इच्छा थिए थी असां ये वठूं, ये खाऊं, ये करूं, लेकिन शरीर स्वीकार नथो करे सघे, शरीर खे ठीक नथो लॻे, मूड ठीक न आहे, कोई अहिड़ी ॻाल्हि थी वेंदी आहे त कॾहिं देह जे प्रभाव में, कॾहिं देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव जे प्रभाव में, कॾहिं हिक ॿिए सां रीस कंदा आहियूं, त असां जीवन में जो असांखे प्राप्त आहे न, हुनजो रस ई नथो वठी सघे हाणे मनुष्य, देखा देखी। त कोशिश करे असांखे परमात्मा यही चईंदो आहे कि पंहिंजे जीवन में हर चीज जो मनोरंजन वठ। माण्हू अॼु हिक ॿिए सां कुझु बुरो थिए त हुन सां मनोरंजन वठनि था, उहो मनोरंजन न। सुबुह खां राति ताईं तव्हां कमु करो, खाओ पीओ, हर ॻाल्हि खे हल्को वठी करे हलो। अगरि भारी खणी करे हलंदमि, ॾिसो भारी बोझ हूंदो आहे त असां हली सघूं, त हूअं ई जीवन में बि, मन में बि हर ॻाल्हि खे हल्को रीति सां पंहिंजी बुद्धि में ग्रहण करो, भारी रीति सां न करो। अरे ईअं छा थी वियो, अरे ईअं थी करे, मां त पुठियां रहिजी वियमि, अरे हिननि जो जीवन, माण्हू हिक ॿिए जे जीवन खे ॾिसी करे पंहिंजे जीवन में जो असांखे प्राप्ति आहे हुनजो रस नथा वठी सघनि, नीरस जीवन थी वई आहे न। परमात्मा चवनि था हर हिक ॻाल्हि जो रस वठो, हर हिक ॻाल्हि में जो सुठी ॻाल्हि आहे हुनखे ग्रहण कंदे कंदे हर ॾींहुं बितायो। जो कलयुगी दुनिया आहे न, हर जगह कुछ न कुछ आहे ई सही। जे सम्झो कीचड़ वारी जगह हूंदी आहे, त कीचड़ वारी जगह में बि असांखे पार करे वञिणो हूंदो आहे, त माण्हू विच विच में पत्थर रखी या कीअं साइड सां या कुछ कुछ अहिड़ियूं चीज ॾिसी करे आख़िर ताईं पहुची वेंदो आहे पंहिंजी मंज़िल में। त ये दुनिया आहे न कीचड़ मुआफ़िक आहे। हर मनुष्य आत्मा जी बुद्धि में आहे न हिन समय कीचड़ आहे, छो जी कलयुगी माण्हुनि जी मत, हिकु त भॻवान जी मत नथा ॿुधनि, जे ॾींहुं तव्हां जो बि इहा सत्संग कीर्तन भजन पाठ कंदा आहियो या ज्ञान काथे बि ॿुधा आहियो, जे ॾींहुं तव्हां हुनखे ॿुधी करे पंहिंजी बुद्धि में ग्रहण करो, भई अॼु खां मां ईअं कंदमि, हिक ॿिए जे चए ते न हलो, छो जी हर मनुष्य तव्हांखे कलयुगी ही मत ॾींदो, छो जी अञा ताईं असुरनि जी ही मत हले पई।
हाणे परमात्मा असांखे श्रेष्ठ मत ॾियण वारो। ॾिसो सिख माण्हुनि जो रोज वचन निकिरंदो आहे, लेकिन माण्हू सिर्फ़ वो वचन ॿुधी करे बस हा हा सुठो सुठो चईंदा आहिनि। लेकिन हुनमें उहो वचन अर्थात तव्हांखे अॼु सॼो ॾींहुं छा करिणो आहे, कीअं सोचणो आहे, ॻाल्हाइणो आहे, कर्म करिणो, उहो तव्हांजे लाइ पाठ अथव, शिक्षा अथव। लेकिन माण्हू ध्यानु ई न ॾींदा आहिनि। हा बसि असां अमृत वेलो कयो, पाठ कयो, बसि सॼो ॾींहुं तव्हां सोचो तव्हांखे कुझु बि यादि रहंदो आहे, जो तव्हां सुबुह जो सत्संग कीर्तन भॼन ॿुधो था, ताकी हुनमें सॼो ॾींहुं केतिरो ॻाल्हियूं यादि रहियूं, केतिरो तव्हां हुन रीति सोचियो, ॻाल्हायो, कर्म कयो। जीअं ॿार बि स्कूल में पढ़ी करे हली ईंदो, बसि माउ पीउ ख़ुशि थी वेंदा आहिनि, असांजा ॿार स्कूल थी आया, ॿार बि ख़ुशि थी वेंदा आहिनि, हा असां ॾाढे वॾे स्कूल में। लेकिन घर अची हुन ॿार खां पुछो त ॾाढे घटि ॿारनि खे यादि हूंदो आहे। हुननि खे इहे यादि रहंदो अॼु असां फ्रेंड्स ईअं कयो, अॼु ईअं खेॾियो, अॼु असां ईअं मस्ती कई। उहो ई वॾे ॿारनि जो बि हाल आहे। भई जेका माण्हू हिन समय इहे पाठ आदि करो था, त इहे सभु छा आहे? इहे सभु तव्हांखे जीवन में कीअं अॼु सॼो ॾींहुं सोचणो आहे, ॻाल्हाइणो आहे, कर्म करिणो, उहो तव्हांजे लाइ शिक्षा अथव। तव्हां जॾहिं सम्झो था भई ग्रंथ भॻवान आहिनि, गीतायूं भॻवान आहिनि, रामायण भॻवान आहिनि, चाहे सिख माण्हू चाहे मुस्लिम माण्हू पंहिंजे क़ुरान में कुझु पढ़ंदा हूंदा, चाहे हिंदू माण्हू पंहिंजी गीता रामायण भागवत में जो बि पढ़ंदा हूंदा, त रोज जो तव्हां पढ़ो था न, हुनखे सॼे ॾींहुं तव्हां हुन रीति हलो, तॾहिं तव्हांजे जीवन में तव्हां हिन कीचड़ जहिड़ी दुनिया खे हुन ॻाल्हियुनि खे बुद्धि में रखी करे पार करे सघंदव। न त सॼो ॾींहुं माण्हुनि जी ॻाल्हियुनि में ई लॻल रहंदव, हुननि जे हिसाब सां ई हलंदव, त तव्हां वापसि खां कीचड़ में फसी वेंदव। भई तव्हां चओ भई सुबुह सुबुह जो उथो ॾाढो मज़ो ईंदो आहे, लेकिन सॼो ॾींहुं उहो मज़ो छो न ईंदो आहे? माण्हू खे सुबुह अमृत वेलो करण में, कीर्तन भॼन ॿुधण में सुठो थो लॻे, ज्यादा से ज्यादा 6-7 बजे ताईं। हुन खां पोइ माण्हू घर गृहस्थी में अचे थो, कम में अचे थो, वो राति ताईं हालत हुननि जी हिकदमि ख़राब थी वेंदी आहे, आत्मा जी स्थिति ॾाढी ख़राब थी वेंदी आहे। त उहा अमृत वेले जो उहो अनुभव, उहो ख़ुशी सॼो ॾींहुं छो थी रहे? छो जे तव्हां हुन समय जो तव्हां ॿुधो था, जो तव्हां परमात्मा खे यादि था करो, सोचो था हा भई असां सभु हली करे भॻवान, उहो अनुभव सॼो ॾींहुं रखो, उहो ॻाल्हि सॼो ॾींहुं यादि करे हलो, ऐं सोचो भई तव्हां कहिड़े बि रूप में भॻवान खे मञो था, त सोचो भई उहो मूंसां गॾु सॼो ॾींहुं आहे, सिर्फ़ु सुबुह जो ई न, हाणे बि मूंसां गॾु कमु थो करे। मतिलबु हिक तरीक़े सां भॻवान खे पंहिंजो साथी ठाहे करे हिन सृष्टि ते पाठ वॼाइणु। जॾहिं असां भॻवान खे साथी ठाहे वठंदा आहियूं न, त हिन सृष्टि ते रहंदे हुए असां साक्षी थी वेंदा आहियूं। मतिलबु असां सभु कुझु ॾिसंदे हुए बि परमात्मा जी छत्र छाया में रहंदा आहियूं, इसलिए असां हुनखे बार बार यादि कंदा रहंदा आहियूं कि हीअं थियो, ईअं थियो, हाणे छा करूं, कीअं करूं। त बाबा अॼु असांखे चवनि था कि हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे हुए बि जॾहिं कर्म क्षेत्र में अचो था, तॾहिं बि कर्म योगी ठहो। कर्म कंदे हुए बि मूंखे यादि करे हलो, जो बि मां तव्हांखे शिक्षा ॾियां थो, सम्झो तव्हां चओ था भई ग्रंथ शास्त्र भॻवान जा लिखल आहिनि, भॻवान जा ई वचन आहिनि, त उहो जो तव्हां रोज ॿुधो था, उहो उनखे जीवन में धारण करे हलो न। न त वरी माण्हू हिक ॿिए खे फोन करे कलाक हिक ॿिए खां पुछे थो। कॾहिं तव्हां कंहिंखे हीअं चयो आहे कि हा भई अॼु मां वचन ॿुधो हुयो, हुन में हीअं ॻाल्हि ॿुधाई हुई, त तव्हां पुछो था न हुनजो अर्थ इहो। हीअं असांखे यादि रखिणो खपे, पंहिंजी सम्झ न ॿुधायो कंहिंखे बि। कोई तव्हांखे पंहिंजो दुख ॿुधाए, कोई परेशानी ॿुधाए, पंहिंजे हिसाब सां हुनखे उत्तर न ॾियो। जेको तव्हां ग्रंथ शास्त्रनि गीताउनि में पढ़ो था, अर्थ ॿुधो था, जेको तव्हां सत्संग कीर्तन ज्ञान ॿुधो था न, उन्हनि जे हिसाब सां ॿुधायो। छो जे तव्हां पंहिंजे हिसाब सां हलंदव,
तव्हां चईंदा असांजा वॾा ईअं करे आ, वॾा ईअं करे आ, तव्हांजा वॾा ईअं करे 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 त दुनिया नर्क थी वई आहे। माण्हू चए असांजा वॾा ईअं कंदा हुया, असांजा ईअं कंदा हुया, पर वॾनि जे हिसाब सां ॾिसो, वॾनि जे हिसाब सां त हलंदा आया आहियो त दुनिया सुठी थियणी खपे न, ही त नर्क थी वई आहे। त इन करे परमात्मा चए थो पंहिंजी सम्झ न, परमात्मा खे याद, तव्हांखे कुझु बि सम्झ में न अचे न, तव्हां जंहिंसां बि तव्हां ॻाल्हायो था, कोई बि तव्हांखे कोई प्रश्न पुछे थो, राय सलाह पुछे थो, तव्हां परमात्मा खे यादि करो, बाबा ये तव्हांजो ॿार ईअं ईअं पुछे थो, हिनखे जो सही सलाह, जो सही तव्हांखे लॻे उहो हिन खां कराइजो। बसि एतिरो मन ई मन में चवण में छा थो वञे, कुझु वञे थोड़ी थो। त बाबा चवनि था हिन रीति न असां, छो जी असांखे त पतो न आहे भई अॼु अगरि तव्हां कंहिंखे बि कुझु राय सलाह बि ॾियो, कल्ह जो हुनजो गड़बड़ी थी वई त तव्हां हुनजी मदद करे सघंदा आहियो छा? तव्हां हुनखे साथ ॾेई सघंदा आहियो? अॼु माण्हू राय सलाह ॾियण में अॻियां थो अचे, कंहिंजे जीवन में टोकण में फर्स्ट, कीअं थी करे, ईअं थी करे, ईअं थी करे। कल्ह तव्हांजे हिसाब सां कोई हले या हुनजे जीवन में कुझु गड़बड़ी थी वञे त तव्हां हुननि जी मदद करण लाइ तयार आहियो। हुन समय त सभु पंहिंजा गेट बंदि करे वठंदा आहिनि, असांखे पतो ई न आहे केरु आहे, चाहे घर वारा हुजनि चाहे संबंधी हुजनि। अॼु माउ पीउ बि ॿारनि खे चईंदो ईअं कर, कल्ह जो ॿार जे जीवन में गड़बड़ी थी वञे। अॼुकल्ह त वरी बि छोरियूं ॾाढी स्ट्रॉन्ग थी वियूं आहिनि, थोरी बि गड़बड़ी थिए थी त डिवोर्स वठी हली थी वञनि। पहिरियों त चईंदा उतां खां ई अर्थी निकिरंदी हाणे तव्हांजी। त पहिरियों भई माण्हू ॾिसो त तव्हां कंहिंजे जीवन में, अॼु पंहिंजी धीअ जे जीवन में बि तव्हां इंटरफेयर न करो। कल्ह जो हुनजो हू चए मूंखे पढ़ी लिखी नौकिरी धंधो करणो, पैसो कमाइणो, कमाए। हू चए मूंखे हिन सां शादी करणी आहे, भई तूं ॾिसी वठ, कुझु बि गड़बड़ी थी तूं जिम्मेवार। कल्ह जो तव्हांजी मर्ज़ी सां शादी कई ऐं हुते जो कुझु थी वियो, पोइ तव्हां हुनजी मदद करण लाइ तयार आहियो? पोइ त चईंदो मर वञी, असां त न रखंदासीं। त ठीकु आहे, हुते बि मरणो आहे त ठीकु आहे, पंहिंजी मर्ज़ी सां करे मरे वञे पोइ। त हिते खां सुठो त सभु परमात्मा खे छो न यादि करो? भई भॻवान तव्हांजे ई ॿार अथव, ॾिसो तव्हांजे ॿारनि जे लाइ जेको जेको सही हुजे असां द्वारा करायो। पंहिंजी सम्झ अनुसार न जो असांजी इज़त, असांजो खानदान, असांजो फलानो फलानो, काथां जी इज़त, काथां जो खानदान। कल्ह कंहिंजे जीवन में एॾी परेशानी दुख अचे थियो, हुन समय तव्हांजो खानदान परिवार छा काॾे थो वञे? हुन समय लोक लाज कुल जी मर्यादा आहे। त कम से कम पंहिंजे ॿारनि खे परमात्मा खे यादि करे उन्हनि में एतिरी सहन शक्ति त भरायो। भई ॾिसो दुनिया में माण्हू ॿार अगरि भॻवान ते ज्यादा भक्ति ते वञे त बि हुनखे वञण नथा ॾियनि, पोइ हुननि में सहन शक्ति काथां ईंदी? तव्हांजे चइण सां हलण सां सहन शक्ति अची वेंदी छा? अॼु माण्हू शादियूं था कराइनि पर शक्लियूं ॾिसनि था, कुंडलियूं ॾिसनि था। कम से कम हा भई एतिरो पढ़ियल लिखियल आहे, एतिरो कमाए थो, लेकिन आत्मा में एतिरी शक्ति आहे कि हर परिस्थिति खे सहन करे सघे, सामनो करे सघे, हर ॻाल्हि खे सुठी रीति सम्झी सघे, एडजस्ट थी करे हले। इहे गुण ॾिसणा खपनि कि भई हा भई इहे सहन करे हली सघंदी आहे, ॿुधी सघंदी आहे। सिर्फ़ु छोरी छो ॿुधे, साम्हूं वारा बि हुजणा खपनि। ईअं थोरी असां भई शादी था करूं हिकु छोरी खे तव्हां घर था घुराए, हिन जो मतिलबु इहो थोरी की असां हुननि खे दबाए करे रखूं। जॾहिं शादी कराए वठी था अचो त हुनखे बि प्रॉपर पंहिंजो हिसाब सां जीअं रहण, बाक़ी फैमिली मेंबर रहनि था उहो बि हुन रीति हूअं ई रहंदी। त बाबा चए थो हीअ पहिरियों जो ज़मानो वियो, हाणे जे ज़मानो में परमात्मा हर नारी शक्ति खे शक्तिशाली थो ठाहे। अॼु दुनिया में नारी शक्ति एॾी समझदार छो थी आहे? छो जी हाणे परमात्मा हिन सृष्टि ते अची करे, हिन सृष्टि ते जॾहिं भॻवानु ईंदो आहे न, हर
कलयुग जे अंत सतयुग जे आदि जे विच जे समय जॾहिं परमात्मा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि त ॾिसंदा आहिनि कि हिन सृष्टि ते सभिनि खां ज्यादा सतायल मातायूं आहिनि। त परमात्मा हिन सृष्टि ते अची करे माताउनि खे जगाईंदो आहे, माताउनि खे चईंदो आहे कि मां हिन सृष्टि ते स्वर्ग जी स्थापना करण आयो आहियां। उहो स्वर्ग जी स्थापना करण जे लाइ जेको ज्ञान मां ॾियां थो उहो तव्हां विश्व में ॿुधायो। माण्हू चईंदा आहिनि, सन्यासी चईंदा नारी नर्क जो द्वार, लेकिन परमात्मा हिन सृष्टि ते अची करे हाणे भगवान ही त इहे कम करे थो न, तॾहिं त ॾिसो धीरे धीरे नारियुनि जी केॾी, नारी शक्ति जी केॾी महिमा थी थिए, केॾियूं अॻियां थी वधनि। काथे काथे माण्हू धोखो बि खाए थो। अॼु तव्हां वटि कंहिं वटि पैसो हूंदो न, अॼु ॾिसो माण्हू शादियूं था करनि, पोइ पति मरी वञे या डिवोर्स थी वञे, ऐं अगरि छोरी वटि पैसो हुजे त कोई ग़लति माण्हू बि संग भई वीचारी आहे, लेकिन उहो पैसे जे पुठियां हुन सां दोस्ती यारी कंदा, लेकिन काथे काथे माण्हू धोखो बि खाई वठंदो आहे, लेकिन काथे काथे हाणे समझदार बि थी विया। त बाबा चवनि था ईअं समझदार थियो, या परमात्मा जी जेकी श्रेष्ठ मत आहे, भगवान जो जेको बि तव्हां ज्ञान ॿुधो था हुनखे जीवन में धारण करे हलो। अञा ताईं पुराणी रीति न हलो, मुंहिंजी ससु ईअं थी चए, मुंहिंजी फलानी ईअं थी चए, उहो त चई चई नर्कवासी थी विया आहिनि। त कम से कम तव्हां ज्ञान था ॿुधो, रोज पाठ था करो, सत्संग कीर्तन था ॿुधो, त उन्हनि खे बि जीवन में धारण करे पंहिंजी सोच, पंहिंजा बोल, पंहिंजा कर्म बदिली करो न। अञा ताईं कलयुगी दुनिया जे हिसाब सां छो था हलो? परमात्मा जॾहिं स्वर्ग जी सुख जी दुनिया ठाहिण आयो आहे त हुनजे हिसाब सां जॾहिं हुनजी ॻाल्हियूं मञी करे पंहिंजा सोच बोल कर्म बदिली कंदासीं, तॾहिं त असां हुन दुनिया में हलण जे लाइक़ ठहींदासीं न। त बाबा परम पिता परमात्मा अॼु छा था चवनि बाबा, कि जेको बि तव्हां ॿुधो था उन्हनि खे सम्झी करे जीवन में धारण करे हलो। ॿुधो त तव्हां ॾाढो आहे, लेकिन हाणे ख़ुदि खे परिवर्तन करो। तव्हांजी परिवर्तन सां ई तव्हांजो घर जा ॿिया माण्हू परिवर्तन थींदा। अॼु तव्हां चओ मुंहिंजी नुंहुं परिवर्तन थिए, मुंहिंजा ॿार, मुंहिंजा पोतरा तोतरा सुधरनि, कॾहिं बि न सुधरंदा जेसि ताईं तव्हां न सुधरंदो। जेसि ताईं तव्हां पंहिंजी सोच बोल कर्मनि खे न सुधारंदव, तव्हां चईंदा असां त ठीकु आहियूं। अगरि भई तव्हां पंहिंजी सोच अगरि सभिनि जे लाइ सुठी रखी, तव्हां पंहिंजा बोल सभिनि जे लाइ सुठा रखिया, तव्हां पंहिंजा कर्म सभिनि जे लाइ सुठा रखिया, तव्हां फालतू सोचणु छॾे छॾो, टेंशन वठणु छॾे छॾो, सभिनि खे आशीर्वाद ॾियो, सभु ठीकु थी वेंदा। माण्हुनि खे टेंशन हूंदी आहे, भई मुंहिंजा ॿार, मुंहिंजी नुंहर, मुंहिंजा पोतरा दोतरा ईअं था करनि, कॾहिं सुधरंदा, कीअं थींदो, ईअं था करनि। ये टेंशन करणु छॾे छॾो, सभिनि खे आशीर्वाद ॾींदा हलो, सभिनि जे लाइ सुठो सोचंदा हलो, सभई ठीकु आहिनि, सभई सुठा आहिनि, सभिनि जो भलो थींदो, बसि सभु सुधरी विया। तव्हां चओ असां त सुधरियल आहियूं, त अॼु खां जेको माण्हू सुधरियल हूंदो आहे न, जेको माण्हू सुठो हूंदो आहे, उहो फालतू बि न सोचंदो, उहो सदा ई परमात्मा जे भरोसे हुन ते निश्चय रखी हलंदो रहंदो, सोचंदो आहे सभिनि जो भलो थिए, सभई सुठा आहिनि, सभई ठीकु थी वेंदा। ईअं चईंदे चईंदे ई असांखे सभिनि खे सुधारणो। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। निमित आत्माउनि जे डायरेक्शन जे महत्व खे ॼाणे पापनि सां मुक्त थियण वारा सेंसिबल आत्मा ठहो। बाबा चवनि था ॾिसो कई माण्हू चईंदा आहिनि असांजो गुरू ईअं चईंदो आहे, असांजो साईं ईअं चईंदा आहिनि, गीता में ईअं लिखल आहे, भागवत में ईअं लिखल आहे, अॼु भाई साहब ईअं ॿुधाई। त इहे सभु अगरि तव्हां सोचो था भई इहा भॻवान जा, भॻवान हिननि खे चए थो ईअं करो,
त उहा तव्हां उहो जो चवनि था कंदा था हलो, लेकिन उहा ग़लति कंदा त तव्हां बि ग़लति ई कंदव न। त बाबा चवनि था त हुननि ते रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे। जीअं अॼु माउ पीउ अगरि ॿार खे ग़लति राय सलाह ॾे, ग़लति डायरेक्शन ते हलाए, तव्हां त पंहिंजे हिसाब सां सही करो, लेकिन अगरि तव्हांजे हिसाब सां कोई बि हले थो न ऐं हुन सां गॾु कुझु ग़लति थी वियो त हुनजो पाप असां ते पईंदो आहे। हिन करे न कंहिंखे बि राय सलाह ॾियण खां पहिरियों सोचे सम्झी करे राय सलाह ॾींदा करो, चाहे तव्हांजो ॿार ई छो न हुजे। तव्हां पंहिंजे ॿार खे बि पंहिंजो ॿार, कुल जी मर्यादायूं, इहे जेको बि माण्हू सोचदो आहे भई असांजे कुल में ईअं इन्हनि जे हिसाब सां भले ई तव्हां हुननि खे चओ, लेकिन हमेशह परमात्मा खे पहिरियों यादि कजो। छो जी कई बार ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो असांखे लॻंदो आहे इहे ग़लति आहे, लेकिन असां माण्हुनि जे कारण, परिवार जे कारण, खानदान जे कारण, दुनिया जे कारण करे छॾंदा आहियूं, लेकिन हुनजो पाप असां ते पईंदो आहे। त हिन करे असांखे परमात्मा शक्ति खे कार्य में लॻाइणो खपे। ईअं न कोई बि माण्हू कुझु बि चए थो त असां उहो कंदा हलूं। असांखे परमात्मा खे यादि करे उनखे सभु कुझु ॿुधाइणो आहे, भई मां इहे मूंखे करिणो थो पए कंहिं कारण, मूंखे केरु थो चए, त पोइ हुनजो पाप असां ते न पईंदो। त बाबा चवनि था कि हिन करे भई तव्हां कंहिंखे बि वॾो सम्झी करे कुझु कर्म कयो। कॾहिं कॾहिं थींदो आहे न असांखां कुझु ग़लति कमु थी वेंदो आहे, लेकिन असां सोचदा आहियूं भई मां त न पई चाहियां, लेकिन मां हुननि जे कारण कयो, लेकिन तव्हांखे लॻे थो इहे ग़लति आहे, त बि असां परमात्मा खे यादि करे उहो कर्म कंदासीं न त हुनजो पाप असां ते न पईंदो आहे। पोइ हुनजो पाप किथे पईंदो? जीअं असांखे चई, जंहिंजे कारण असां कयो। त माण्हू कई बार ड्रिजदा आहिनि, अरे असांखे ईअं न थी वञे, ईअं न थी वञे, त माण्हू छा करे, मना बि न करे सघे ऐं मन बि राज़ी न आहे, ऐं पोइ मन में माण्हू पश्चाताप कंदो रहंदो आहे कि मां ईअं कयो, ग़लति कमु हुयो, लेकिन हुनजे कारण कयो। त अॼु बाबा हुनजे लाइ असांखे चवनि था कि तव्हां कंहिंजे कारण बि कुझु तव्हांखे ज़बरदस्ती करिणो थो पए, त असां परमात्मा जी यादि में कंदासीं त असांखे हुनजो पाप न पईंदो, ॿिए खे पईंदो जंहिंजे कारण करो था। पर त बि असांखे सम्झ त आहे ऐं एतिरी शक्ति परमात्मा असांखे ॾेई थो, त परमात्मा जी यादि में कंदासीं त कॾहिं बि असांखां ग़लति कमु न थींदो। स्लोगन आहे, ऑनेस्ट उहो आहे जो प्रभु पसंदि, विश्व पसंदि आहे, आराम पसंदि न। भई कॾहिं असांखे लॻे भई मां सुम्ही थी पवां, निंड थी अचे, भई भॻवान खे यादि करण जो समय तव्हां जॾहिं ॿियनि खे समय ॾियो था, पंहिंजी सीरियल खे, पंहिंजे संबंधनि खे समय ॾियो था, हुन समय तव्हांखे निंड नथी अचे, हुन समय त तव्हांजो मन होॾे होॾे नथो भॼे, भई तव्हांजो संबंधी फोन मिलाईंदा, हुन समय त सॼो मन बुद्धि हुन वटि ई रहंदो, शरीर सां बि हुन वटि। लेकिन माण्हू जॾहिं पाठ करे थो, जॾहिं भॻवान खे यादि करण जो समय हूंदो आहे, ज्ञान ॿुधण जो या भक्ति करण जो माण्हुनि जो समय हूंदो आहे, त उन्हनि खे निंड ईंदी आहे, हेॾे होॾे मन भटकंदो आहे, त मतिलबु असां भॻवान सां ईमानदार न आहियूं, असांखे भॻवान सां प्यार न आहे, उहो वैल्यू न पतो आहे न। अगरि जंहिं ॾींहुं तव्हांखे भॻवान केरु आहे, उनखे यादि करणु छो ज़रूरी आहे, हुन सां मुंहिंजो संबंध छा आहे, उहो केरु आहे, काथे रहंदो आहे, उहो कॾहिं असांखे मिलंदो आहे, जॾहिं असांखे सभु हुनजे बारे में पतो लॻी वेंदो न, भई आत्मा जो पीउ परमात्मा उहो भॻवानु आहे, उहो परम धाम में रहंदो आहे, असां बि उते ई रहंदा हुआसीं, हाणे अञा असां हिन सृष्टि ते आया आहियूं पाठ वॼाइण, ऐं वैसे त उहो चईंदो आहे कि सदा मूंखे यादि करो, लेकिन सुबुह सुबुह जो समय या माण्हू शाम जो फ्री रहंदा आहिनि, त हुन समय असां
कम आदि खां फ्री थी करे, सुबुह जो त कोई कमु न हूंदो आहे, इन करे फ्री माइंड सां असां हुनखे यादि कंदासीं त हुन सां प्राप्ति छा थींदी, छो जो उहा असांजी आत्मा जो पीउ आहे, त हुनखे यादि करण सां असांजी आत्मा में शक्ति ईंदी आहे, गुण ईंदा आहिनि। असां कोई मन में कोई बि प्रश्न हूंदो आहे, कोई बि बोझ हूंदो आहे, त हुनखे ॿुधाइण सां हल्को थी वेंदो आहे। भॻवानु हुनजो कमु पूरो करे वठंदो आहे, असांखे शक्ति ॾेई सम्झ। मतिलबु भॻवानु न आहे, उहो मुंहिंजो पीउ आहे, उहो मुंहिंजो दोस्त आहे, उहो मुंहिंजो साजन आहे, उहो मुंहिंजो डॉक्टर आहे। भई माण्हू डॉक्टर खां अपॉइंटमेंट वठे थो, निंड जे समय हुजे त बि माण्हू वेंदो। त तव्हांखे जो बि शरीर जी बीमारी अथव न, तव्हां परमात्मा खे डॉक्टर जे रूप में यादि करे ॾिसो, और रोज तव्हां हुनखे चओ परमात्मा डॉक्टर तव्हांजे शरीर की हीअ बीमारी आहे, ईअं उहो ॾिसो तव्हांजी बीमारी बि ठीकु करे छॾंदो। छो जी भॻवान सां असांखे प्राप्ति चाहिए, माण्हुनि खे पतो न आहे, हिन करे उहा वैल्यू, उहो जेको प्यार हूंदो आहे, जेको माण्हुनि खे माण्हुनि सां ॻाल्हाईंदे हुए माण्हुनि जी निंड खुली वेंदी आहे। लेकिन असांखे अगरि जंहिं ॾींहुं भॻवान जी वैल्यू पतो लॻी वई, त असांखे अमृत वेलो या कॾहिं बि जॾहिं बि असां भॻवान खे यादि कंदासीं, कॾहिं बि असांखे निंड न ईंदी, कॾहिं बि असांखे आलस्य न ईंदो, मन हेॾे होॾे न भटकंदो। त भॻवान केरु आहे, हुनजी वैल्यू पतो हुजणो खपे, तॾहिं असां सदा अलर्ट रहंदासीं, आराम पसंद न हूंदासीं। छा ओम शांति, बाबा खे यादि करो।